अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया हो बी न्यूज़। नाज़रीन, तव्हां ताईं अहम ख़बर पहुचायूं पिया नौशाद फिरोज़ खान जिथे बिरा रोड भरिसां ॻोठ नबी बख़्श राजपुर जे रहवासियुनि पारां नौजवान खे ज़ख़्मी कंदड़नि जा मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थियण ऐं बिरा रोड पुलिस जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब नौशाद फिरोज़ आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुज़ाहिरे जी अॻुवाणी सजण राजपर, काशिफ़, मौला बख़्श, मज़हर राजपर करे रहिया हुआ। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ सहाफ़ियुनि खे ॿुधायो त 1 साल अॻु जवाबदार एहसान सद्दाम ऐं मियां बख़्श असांजे नौजवान राशिद अली खे मोटरसाइकिल जे फुर दौरान मुज़ामत ते गोलियूं हणी खैन ऐं मनिंग करे छॾियो आहे, जेको हिन वक़्तु बि मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में ज़िंदगी मौत जी कशमकश में आहे। जॾहिं त एतिरो अरसो गुज़रण बावजूदि बिरा रोड पुलिस मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार नाहे करे सघी। उन्हनि चयो त जवाबदार सरियाम घुमंदे मोतबार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां हर जॻह ते जांच करे थकिजी पिया आहियूं, पर हिन महिल ताईं इंसाफ़ नाहे मिली सघियो। उन्हनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त नौजवान खे ज़ख़्मी कंदड़ मुख्य जवाबदारनि खे फौरी तौरु गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे। ॿी सूरत में SSP ऑफिस आॾो धरणो हयो वेंदो। नाज़रीन, रिपोर्ट करे रहियो आहे नौशाद फिरोज़ खां ब्यूरो चीफ मंज़ूर मलिक। वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो ऐं विज़िट कयो असांजो चैनल बे न्यूज़।